हाणे कुझु अकुल मां कमु वठि ख़बर न तो वारो अकुल अलाए किथे गाह चरण आयो आहे। मर्द भल वज़ीर आज़म छो न थी वञे, पर औरत जे आॾो उहो वीचारो बेवकूफ़ लॻंदो आहे। हाणे हुकुम कर मुंहिंजी राणी, मूंखे छा करिणो आहे? सभ खां पहिरियां ॾाढ़ूअ ऐं अंब खे घर जे ॿाहिरां जा कम ॾे त जीअं माण्हू उन्हनि खे इन हालत में ॾिसी तोखे यादि रखंदा। त बोतार अरबाब खान ॾाढ़ूअ सां अहिड़ी कई आहे जीअं बुढ़े कई ॿारनि सां। इहा त तो लख जी ॻाल्हि कई आहे मीरज़ादी। ॻोठ वारा हिननि खे ॾिसी सबक़ सिखंदा। ऐं हा ॿी ॻाल्हि इहा त तूं हाणे ॻोठ वारनि जे मथां ज़ुल्म करणु छॾे ॾे। हर कंहिंसां प्यार ऐं मोहबत सां पेश अचु। जेकॾहिं तूं ईअं हिननि जे मथां ज़ुल्म कंदो रहंदे ऐं हू हितां लॾो खणी हलिया विया त असां पंहिंजे बोतार खे कंहिंजे मथां हलाईंदासीं? इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे मीरज़ादी, पर मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां रोज़ कंहिं न कंहिंखे कुटियां। जॾहिं बि तुंहिंजी दिलि कंहिंखे कुटण थी चए न त ही निभागो कहिड़े कम जो आहे? निभागे कुहाई छॾी। इहो छा चई? मोहतर साईं, मूं चयो अक्सर करे मां बीमार रहंदो आहियां ऐं तव्हांजी दिलि चवंदी आहे त रोज़ रोज़ कंहिं न कंहिंखे कुटिको ॾियां, पोइ मुंहिंजो छा थींदो? तूं मरंदे कोन, तुंहिंजो साह न वञे। बोतार जेकॾहिं तोखे रोज़ 2-3 पादर हयां त इन में तूं लही कान वेंदी। हाणे ॾिसें छा थो हल हितां। ख़बर नथी पए त ही पघार कम करण जी ॾींदा हले पादर खाने जी। हाणे तूं सम्झी वए न बोतार साईं? सम्झीसि मुंहिंजी शहज़ादी। सभ खां पहिरियां कमु इहो करिणो आहे, ॾाढ़ू ऐं अंब खे पुछड़ो करे ॻोठु मोकिलिणो आहे कंहिं कम सां खे। पर ॿिन्ही खे गॾु न, सुबुह सां पीउ खे त शाम जो पुट खे। जेकॾहिं ॿिन्ही खे गॾु कंदे त ही ॿई भॼी वेंदा। सम्झी वियुसि, ॿई गॾु निकिरी वेंदा त भॼी वेंदा। जेकॾहिं हिकिड़ो हिते हूंदो हिकिड़ो ॿाहिरि हूंदो हिननि खे भॼण जी जाइ न मिलंदी। ऐं ॿी ॻाल्हि त ॻोठ वारनि खे पादर न आहिनि हणणा। जेकॾहिं कावड़ अचे हिन मोचारे खे पादर हणणा आहिनि। ॼट अची भोतार थिया, मरी त घर जा नौकर विया। माल तूं रहम कजां, बाक़ी हिन चाहलनि मां रहम जी उमेद ई न रखिजे।